ॾिसंदव त हू जागन था पिया पर मां रब थो चवां जागन कोन था। वनुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ातश शिमाल, उहे त निंड पिया आहिनि मगर मां अल्लाह जा फरिश्ता उन्हनि जा पासा बदलाइनि था, केॾी महिल हिन पासे था कनि त केॾी महिल हिन पासे। कुरान थो ॾसे त ईसा अलैहिस्सलाम जा ग़ुलाम निंड में उन्हनि जा पासा बदलाइण लाइ रब मलाइकनि खे थो हुकुम करे। जेकॾहिं ईसा अलैहिस्सलाम जा ग़ुलाम निंड में हुजनि पासा मलाइक बदलाइनि त मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो मक़ाम छा हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ईसा अलैहिस्सलाम जे ग़ुलामनि सां यारी निभाइण वारो कुतो उहो दर ते सुतो पियो आहे। रब क़ुरान में उन जो ज़िक्र करे त उन्हनि जो कुतड़ो दरवाज़े ते ॿाहूं टेड़ियो सुतो पियो आहे। फरिश्ता मोटंदा आहिनि, रब पुछंदो आहे पासा मौला सभिनी जा। सयक़ूलून सलासतुन, अल्लाह फरमाए थो उन्हनि चयो त टे आहिनि, रब चयो त राबिउहुम कल्बुहुम, चोथों उन्हनि जो कुतो जो आहे। वयक़ूलून खम्सतुन, उन्हनि चयो त पंज आहिनि, सादिसुहुम कल्बुहुम, रब चवे थो छहों उन्हनि जो कुतो जो आहे। वयक़ूलून सबअतुन, उन्हनि चयो त सत आहिनि, रब चयो त वसामिनुहुम कल्बुहुम, अठों उन्हनि सां गॾु कुतो जो। अल्लाह मलाइकनि खे फरमाए रहियो आहे टिनि जा पासा छो चोथों कुते जो छो नथा बदलायो। मौला पंजनि जा बदल, रब चयो छहों जो कुतो आहे। मौला छह सतनि जा बदलाए थो, रब चयो अठों जो कुतो आहे। यानी रब ॿुधाए रहियो आहे क़ुरान में ओ मुंहिंजा बांधड़ो मां रब जो नबी जे ग़ुलामनि सां त प्यार आहे पर उन्हनि ग़ुलामनि सां जेको यारी निभाइण वारो कुतो आहे मां रब खे उन कुते सां बि प्यार। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त उहो कुतो इंसानी सूरत में जन्नत में वेंदो। अमल कहिड़ो हो, अल्लाह वारनि सां यारी रखे, अल्लाह वारनि सां दोस्ती रखे, अल्लाह वारनि सां दिल जो पेच पाते। ईसा अलैहिस्सलाम जे ग़ुलामनि सां दिल जो पेच पाइण वारो कुतो रब चवे त जन्नत में वेंदो। महबूब मुस्तफ़ा करीम जे सुहिणे महबूब जे बचड़े पीरनि जे पीर मुहियद्दीन मीर अब्दुल कादिर जीलानी घोट सां निस्बत वारो ॿुधाए त जन्नत में वेंदो या काॾे वेंदो। जॾहिं कुतो अल्लाह वारनि जे निस्बत में अचे त रब चवे न के इंसानी सूरत ॾेई जन्नत ॾींदुमि, पर जेको इंसान न अल्लाह वारनि जे ग़ुलामी में अचे ॿुधायो उनखे कहिड़ी सूरत में जन्नत मिलंदी। ओ ख़ुदा जा बांधड़ा तोखे मुबारका जेकॾहिं तुंहिंजे दिल ऐं दिमाग़ अल्लाह वारनि जी सोबत क़बूल कई आहे त तुंहिंजे दिल ऐं दिमाग़ ॿिन्ही जेकॾहिं क़बूल कई आहे त तोखे मुबारक आहे। ऐं जेकॾहिं अञा क़बूल न कई थई त पोइ सन्हड़ो नंढड़ो शेर जे कल्ब वियो थई कटिजी, जे कल्ब वियो थई कटिजी, अच मुंहिंजे सजण सां ईअं बटे, साबुण हणंदई सुथरो कोन घुरंदई घटे, अहिड़ो वठाईंदई कस जो मिलाईंदई मदीने जे मीर सां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेकॾहिं चाही थो त मुंहिंजी आख़िरत चङी थी पवे, हिन दुनिया जे शीहनि खां बची वञा, दुनिया जे हिननि अजीब रंगनि खां बची वञा, हिक रंग में रंगिजी वञा त अल्लाह जे कामिल वलीअनि सां सोहबत में अचो। इंशा अल्लाह ताला निगाहे मर्द मोमिन से बदल जाती है तकदीरे। जॾहिं अल्लाह वारनि जी निगाह थींदी आहे त बेड़ो पार थी वेंदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रब जी ज़ात मूं गुनहगार जो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए, अल्लाह ताला तव्हांजो अचण वेहण हिते क़बूल फरमाए। जिन दोस्तनि हेॾी वॾी महफ़िल सजाई आहे उन जो सजाइण महफ़िल जो क़बूल फरमाए। मुंहिंजा दोस्त आख़िरी बस हिकिड़ो मिंट जे लाइ शेर, छो त जंहिं यार जी महफ़िल आहे जंहिंजे निस्बत सां महफ़िल आहे उन जे शान में इहो शेर, सरकार गौसे आज़म नज़रे
करम खुदारा नजरे करम खुदा मेरी खाली झोली भर दो मैं फकीर हूँ तुम्हारा सरकार गौसे आजम नजरे करम खुदारा नजरे करम खुदारा मेरी खाली झोली भर दो मैं फकीर हूँ तुम्हारा सरकार गौसे आजम नजरे करम खुदारा झोली मेरी को भर दो वरना कहेगी दुनिया झोली पैसन वारी न तलब वारी झोली यार जे निगाह वारी झोली मेरी को भर दो वरना कहेगी दुनिया ऐसे सखी का मंगेता फिरता है मारा मारा सरकार गौसे आजम नजरे करम खुदारा 5 मिनट सजी महफिल जो मकसद छो त गुल होवे त एतरा जर जो खणी भी सघां दोस्तों गुल होवे त खुशबू करे गुल होवे त खुशबू करे बगैर खुशबू दे गुल केहा यार होवे त वफा करे बगैर वफा दे यार केहा रूहानी जलसा होवे त दिल दी कट लहे वरना जो रूहानी जलसे दा फायदा केहा इहो सच्चा त पोइ ही 3 ॻाल्हियूं सॼण साईं जे ग़ुलाम जूं ॿुधो अगर चाहियो था इलाज बाद में पहिरीं उन जा फ़ाइदा अगर चाहियो था त घर में अमन थी वञे अगर चाहियो था त घर में बेचैनी ख़त्म थी वञे अगर चाहियो था घर में परेशानियों ख़त्म थी वञन अगर चाहियो था त ने तावीज़ वारन मुलन मां जान छुटी पवे अगर चाहियो था ने धागन पीणन मां जान छुटी पवे इए यार जे इश्क में मस्त हो जाऊं ए असा जे घर में तू ही तू लगी पई हुजे त पोइ 3 10 आजिज रही थो जे सजण साईं जो गुलाम ऐ एतरा 10 सौला थई नंढड़ो बार भी करे कुराड़ो भी करे जवान भी करे अमीर भी करे फकीर भी करे गरीब भी करे पीर भी करे फकीर भी करे सभी का फायदा सुभान अल्लाह ज़ीनी तौर ते तैयार आयो त हाणे ॿुधो पहिरो दस पानी पीण तुझे असांजे जिस्म जी जिस्मानी ज़रूरत आहे हर कंहिंखे पानी खपे ॻाल्हायो नंढे के भी खपे वॾे के भी खपे पीर फकीर सभिनी के खपे जेॾी महिल पानी हथ में अचे पानी हथ में खणी दिल में ख्याल कर कहिड़ो त वेही पिण मुझे मदीने वारे मीर जी सुन्नत बीठो हई गिलास पानी जो हथ में मिली वयो आ इन नियत सा वेही रह त वेही पिण मुझे आका मदीने वारे मीर जी सुन्नत बीठो हुए वेही रहे कहजे करे मदीने वारे कहजे करे वेही रहे मदीने वारे मीर जे करे वेही रहे पो मां तो खाधो पुछा तू जंहिंजे करे बीठल वेही रहे बुधा को तो सा निभाईंदो या कोन निभाईंदो पानी हथ में खणी वेही रह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम करे पानी शुरू कर हिकड़ो बढको अधो पानी जो पी वरी विच में साह खण वरी पानी पी आखिर में शुक्र अल्हम्दुलिल्लाह चई हलियो वञ पानी पी पांजे जिस्म जी जरूरत पूरी कई दिल मुझे महबूब जे हवाले करे छॾी उते रजिस्टर्ड पाण खे कराए छॾी सुभान अल्लाह जरूरत पांजे जिस्म जी पूरी कई मुफ्त में यार जे दफ्तर में पांजो नालो लिखराई छॾी छो त तू जंहिंजे करे उथियल वेठो हई रब छा चयो त फज़कुरूनी
अज़कुरुकुम तो पंहिंजे पाण नफ्स खे चओ भाड़िया परे थी मुंहिंजो यार वेही पाणी पीअंदो आहे पोइ जॾहिं मुंहिंजे यार खे यादि करे वेही पाणी पीती पोइ तुंहिंजे मथां जॾहिं ॾुखी महल आई त मुंहिंजो यार बि रब खे चवंदो मुंहिंजा मौला हे मुंहिंजो थिए मुझे करे बीठल वेही रहंदो आहे ओ मुंहिंजा मौला हिन जूं मुश्किलातूं आसान कर तुंहिंजूं मुश्किलातूं हल थी वेंदियूं इंशाअल्लाह वाइदो कर मूंसां न दिल में वाइदो कर त अॼु खां पोइ पाणी जॾहिं बि पीअंदुसि वेही ऐं बिस्मिल्लाहिर रहमान रहीम करे सॼे हथ सां पीअंदुसि चओ इंशाअल्लाह ताला सवलो ॾस ॿियो बि सवलो ॾस मानी खाइण तुंहिंजी जिस्मानी ज़रूरत आहे हर कंहिंखे मानी खाइणी आहे मगर जॾहिं मानी तुंहिंजे आॾो अचे दिल में ख़्याल कर मानीअ खां अॻु में हथड़ा धोअण मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे कोई तकलीफ़ कोन्हे मां पहिरीं ॾसियो त दीन फितरी आहे ग़ैर फितरी न आहे हथड़ा धोअण मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे अॼु जो डॉक्टर साइंस जो हवालो ॾेई चई रहियो आहे हथड़ा धोअण खां पोइ कपिड़े सां उघंदो त जरासीम लॻी वेंदा चवेसि अदा तोखे अल्लाह सलामत रखे मुंहिंजो महबूब 1400 साल अॻु ॿुधाए वियो आहे त मानीअ खां पहिरें हथड़ा धोंदा कयो ऐं उघंदा न कयो छंडे करे मानीअ ते वेहो मानीअ खां अॻु में मानी आॾो पई आहे ढुक बिस्मिल्लाह करे पानी जा पियो वरी मानी खाओ विच में वरी पानी पियो वरी मानी खाई आखिर में पानी न पियो बस वधीक वॾी दुआ बिन शुक्र अल्हम्दुलिल्लाह चए उथ मानी पंहिंजे पेट में खाधई सेकड़ जो सवाब रब तुंहिंजे दफ़्तर में लिखाए छॾियो सुभान अल्लाह सस्तो सौदो आहे सवलो सौदो आहे मानी पंहिंजे लाइ खाधीसीं जेको वक़्तु मानी पिया खाऊं सोच मुंहिंजा दोस्त पहिरों जुमिलो ऐं आख़िरी जुमिला साॻिया थिया सोच मुंहिंजा दोस्त अॼु खां 30 साल अॻिते हलियो वञो पोइते हलियो वञो जॾहिं बीही कोन खाईंदा हुआसीं पेपिसी साहिबा कोन पीअंदा हुआसीं ऐं से कोको कोला कोन पीअंदा हुआसीं तॾहिं को पंहिंजे ॻोठ में को हिकिड़ो ब्लड प्रेशर जो मरीज़ हूंदो हो इलाइक़े में को हिकिड़ो शुगर जो मरीज़ हूंदो हो हाणे से जदीद दौर आहे बीही खाइण सां मानी झटि हज़म थींदी वरी न मथां पेपिसे जा ढुक पीअंदासीं पोइ त मिंट थी वेंदा बीही खा जवान मुड़ुस माण्हू थी ने पोल्ट्री फार्म जे मुर्गीअ खे खा त मुड़ुस माण्हू थी खाईंदे त पेट में पर जॾहिं कन ॾियणा पवंदा ख़बर त उन महिल पवंदी न 2 महीना गुज़रिया हमरा कंध वराए पियो छा थियो अथई यार हेपेटाइटिस बी थी वई आहे यार सी थी वई आहे ब्लड प्रेशर जो मरीज़ थी वियो हां शुगर जो मरीज़ थियो हां अदा ओ पहिरो फकीर सजन साईं जे गुलाम जो जुमलो याद कर जेका बकरी भी पंहिंजे धनार के छॾी दी ते भगड़न जे हवाले थी वेंदी आहे तो असां पंहिंजे महबूब जे सुन्नत के छॾे ॾिनो मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरीक़े के छॾे ॾिनो हथ धोअण जी आदत छॾे ॾिनीसीं हथ वरी मानीअ खां पोइ धोइबो मुझे मुस्तफ़ा फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मानीअ खां अॻु में हथ धोआरण वारे खे बि सवाब धोअण वारे खे बि सवाब सुभान अल्लाह बिनी के सवाब मुझे आका फरमायो कमी न हुन जे सवाब में न हुन जे सवाब में त मुंहिंजा दोस्त जेकर ईअं कंदे जेकर तू इए कंदे मुंहिंजा दोस्त अजीज त इंशाअल्लाह ताला ये बीमारियों पाणे तुझे घर में मोकले तू न ॿुधो आहे त मुंहिंजे आका जे हुजूर में 100 हकीमन जी टोलो पूरो बादशाह मोकलियो 3 महीना मुंहिंजे हुजूर जे दरबार में रहिया हिकिड़ो सहाबी भी बीमार कोन थियो के पेट में सूर भी कोन पियो वो इंसान न हुआ छा वो मुसलमान खा भले पर पेट के पेट समझी खा लालू खेट समझी न खा ट्रक में जीअं केला गुदबा हन या कमद गुदबो आहे पेट के लताड़ी न भर जीअण जे लाइ खा अगर यार जो मज़ो वठणो अथई त इन नफ्स के एतिरो हेरा जेको सुकून सां निकिरे भी खाइण वारी शइ निकिरंदी सुकून सां खा त सुकून सां निकिरे कुछ आराम कर नंबर 2 बुधायूं त मानी जॾहिं खाई हथड़ा धोई वेह बिस्मिल्लाह करे शुरू कर पहिरीं पानी जा 2 ढुक पी मानी अधु खाई वरी पानी जा 2 ढुक पी आखिर में अल्हम्दुलिल्लाह चई उथी वञ मानी भी खाई छॾी हिक पल जो सवाब भी रब लिखी छॾी तुंहिंजो बेड़ो पार थी नंबर 3 ऐं आखिरी
सुमण जी सब कंहिंखे ज़रूरत आहे, निंड सब कंहिंखे खपे, निंड सब कंहिंखे खपे। पोइ नंढड़नि ॿारनि पंहिंजनि खे ऐं वॾड़नि खे सेखारियो, जॾहिं राति जो सुम्हो काबे ॾे मुहड़ करे सुम्हो, सॼी बाह ते सुम्हो, काबे ॾे मुहड़ करे सुम्हो, कलमो शरीफ पढ़ी पोइ सुम्हो। मुंहिंजा यार तूं कलमो पढ़ी सुम्हो, निंड हीअं अचे वेंदई। मुंहिंजे सॼण साईं तरीक़ो ॾिसो न ज़िक्र जो, फ़क़ीर हथ कार ॾे दिलि यार ॾे, कलमो पढ़ी बसि मुंहिंजी दिलि ॾे ख़्याल कर त मुंहिंजी दिलि ज़िक्र थी करे अल्लाह अल्लाह अल्लाह। तूं ज़ुबान ख़ामोश, फ़क़ीराणीअ जे दिलि में ख़ैर त फ़क़ीर निंड झूठ में पियो आहे, तो अखड़ियूं बूटियूं तो खोगरे जो ठका पियो हण, पल पल जो सवाब फरिश्ता सॼी रात मुफ्त में पिया लिखनि। तू निंड में पियो हूंदे, फरिश्तनि जी लिख लिखा लगी पई हूंदी, लिख लिखा लगी पई हूंदी। छो त तो जेॾी महिल सुते पे, मां नथो चवां, लतीफ़ सरकार खां पुछ रहे नी, तनु तस्बीह मनु मणियो, तनु तस्बीह मनु मणियो, दिल दबूरो जन, तारो ही तलब जो वहदत साण वजन, वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन, से सुताई सुहन निंद्र इबादत तन जी। ये केड़ा हन सुमण वारा जेके निंड भी पिया हन पर इबादत थी रही है। उहे केर हन? उहे के अर्श जा मलाइक नाहिन, जिन नाहिन, उहे तो असा जड़ा इंसान जेडी बल सुमण वक्त कलमो पढ़ी यार जे तू ही तू दिल जो कनेक्शन यार ने मिलाए, अखड़ी बूटियो निंड अचे वई, सजी रात फरिश्तन जी लिख लिखा लगी पई। सस्तो सौदो आ को घराहणी जेडी मल निंड मां उथंदे तो पहिरीं कलमो याद ईंदो। पंहिंजे बचड़नि खे सुम्हण वक़्तु कलमो पढ़ायो, उन्हनि खे ॿुधायो बाबा तव्हां कलमो पढ़ंदव न पोइ तव्हां ते अल्लाह से राज़ी थींदो, निंड में डिॼबो कोन्हे, कुझु बि कोन थींदो, तव्हां पढ़ाईअ ते वेंदो, तव्हां कामयाब थी वेंदव। उन्हनि खे दिलासा ॾियो, इहे हक़ीक़तूं ॿुधायो। सुम्हण वक़्तु बचड़नि खे कलमो पढ़ायो, घर वारनि खे कलमो पढ़ायो, नंढड़नि ॿारनि खे बाबा अल्लाह हाफ़िज़, मम्मा अल्लाह हाफ़िज़, चाचू अल्लाह हाफ़िज़, अब्दी अल्लाह हाफ़िज़, इहो बच्चनि खे सेखारियो। इहो दीन अथव ख़ुदा जा बानो। वो जहन घर में सुमण वक्त यार जी याद थी पोइ सुम्हंदा, उहो घर रहमत जो ककर न हूंदो त छा। बाक़ी सॼी रात टीवीअ में अखियूं ड्रामा हली हली, इंडिया जो फलाणो ड्रामो, अखियूं छंभे निंड वरी ड्रामो, पोइ रात जो ॿार रड़ियूं करे उथंदो न, बाक़ी ॿियो छा कंदो। जिन ॾेखारे जे ॿार खे सुम्हारींदे त हो ॿार निंड में दाहूं न कंदो त छा कंदो। पंहिंजे औलाद खे संभालियो, पंहिंजे बचड़नि खे बचायो, पंहिंजे बच्चनि खे रात जो कलमे वारी निंड सेखारियो। उथण सां बच्चे खे चओ बाबा पहिरीं कलमो पढ़, बाबा कलमो पढ़, हे 5 रुपया वठो कलमो पढ़। 2-3 ॾींहं तूं 5 रुपए ते बच्चे खे कलमे ते हेरा, पोइ जॾहिं न उथण सां कलमो पढ़ंदो त हो जाॾे कंदो पेर रब अॻई कंदो खाए। अदास हे मुझे मुर्शिद सजण साईं जो पैगाम आहे जेको हर जगह ते पहुचाइणो आहे। अदा सस्तो सौदो आहे, सवलो सौदो आहे, सच्चो सौदो आहे। चओ इंशाअल्लाह ताला अमल करण जी कोशिश कंदासीं। तव्हां कोशिश कजो, मुंहिंजो रब कंदो तव्हांजो बेड़ो पार थी वेंदो। अस्सलाम वालेकुम। तमाम टाइम घणो दोस्त पर्ची लिखी त मनकबत पढ़ो, हाणे घणो टाइम गुज़री वियो आहे, दोस्तनि वीचारनि खे गर्मी में घणो आहे टाइम थी वियो आहे। असीं इंशाअल्लाह ताला ख़ुदा घुरियो त वरी कंहिं ॿिए सां हाणे शायदि दुरूद सलाम थींदो, सभु थी वियो, इश्क सां दुरूद सलाम थींदो, बाद में अज़ान थींदो, नमाज़ थींदो। बाक़ी